मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई न था अॼु असां पुलिस सां उहे थी मुंहुं ॾींदासीं जेके असीं आहियूं ई कोन। उहो मतिलब असां छा न आहियूं? जवान न आहियूं पर अॼु पुलिस जे साम्हूं जवान थी था हलूं। केस ताईं कुंडू पासा वठंदासीं। चवंदा न आहिनि मुंहुं चढ़े शींहं बि नाहे खाईंदो। अच्छा वॾा शींहं त शींहं आहे पर शींहं नोड़ी मो नांग त कोन ठाहींदो न। अदा हलिया हलूं जेको थियो ॾिठो वेंदो। हूअं बि त चवंदो आहे न। हा हा इहो ई त इज़त अचणी वञण शइ आहे। रुगो बेइज्जती बरक़रार रही त पोइ हल अच सुतली साहब पहिरियां असांजी ॻाल्हि त ॿुधो। अरे तव्हां जूं ॻाल्हियूं आख़िर छो ॿुधूं? वॾा हे असांखे ॻाल्हियूं ॿुधाए वरी भॼी वेंदा। पहिरीं बि हिननि असांखे रुलायो। हा ॿुधो था न तव्हां असांखे एॾो रुलायो आहे जो दस्ते धूड़ विझूं न तॾहिं बि घटि आहे। पर हलो कयो ॻाल्हि। सुतली साहब असां त मवाली वारो सिर्फ़ु छेलो चुरायो आहे। मतिलब त इन वारदात में असांजो ॿियो नंबर थो अचे। हा वॾा पहिरें नंबर ते आहे कमदार कोड़ो जंहिंखे कुर्ब करे कैद न कयो आहे। जंहिंजे चवण ते असां ॿिन्ही छेलो चुरायो। जॾहिं अॻुवाण खे माफ़ी मिली सघे थी। असां त हुकुम जा गुलामूं। असांखे माफ़ी खपे खपे खपे। ठीकु आहे तव्हां वञी सिधा सिधा लालूअ सां मिलो। जीअं उहो चवंदो तीअं असां कंदासीं। लखनि खणंदा केस था हल्के चाह माना पाणीअ न ॿीड़ी न सिगरेट आहे हर को वांदा पोयां रुली रुली मरी आहे। अॾा जेकर न असांखे बि कोड़े वांगुरु माफ़ी मिले त तव्हांखे चाह पाणी मिलंदी। ठीकु आहे हलो 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 तव्हां वरी चाह ॿीड़ी खाई ईअं चङाऊं। वञी लालू सां मिलो। लालू जेको चवे असां वञी कंदासीं। ठीकु आहे सुधरी साहब वञूं था। हलिया हो न सही। हलो हा 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 साईं मां बिजली जो बिल पियारणो थो वञा। माईअ जो अचे थो बिजली जो बिल न पियारो थी अञा ताईं। मासी सुरीली सुर नथी करे। मां सम्झां थो त पावलीअ खे कोन छॾींदा। बस रे अब्बा मां छा थी करे सघां। सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। मां पंहिंजीअ ते अचां न त इन सुरीलीअ जो साहु हीअं पंहिंजे मुठ में कयां मुठ में। पर अब्बा मूंखां कुझु पुॼे ई कोन। अम्मा मासी सुरीलीअ खे न ॿियो कुझु बि न बसि ख़ौफ़ रुगो तुंहिंजो हूंदसि। छो अमड़ मां मम्मा आहियां छा जो मां सुरीलीअ जा गोॾा चटे छॾींदसि। मुंहिंजो भाउ अथसि तो हेॾी वॾी ॻाल्हि कई मसलो छा अथसि? हा मां सेठाणी चिलकणी सही थी चवे। मासी सुरीली सम्झे थी त सेठाणी सुठी ससु साबित कोन थींदी मता पावलीअ सां ज़ुल्म करे। बेवस ॿार उथनि बि फिटी कया। असां त इंसान आहियूं पर इहो ॿुधे थो न गोबाटा। जेका माई पंहिंजे धीउ ते ज़ुल्म ॾिसी सहंदी हुजे उहा ॿिए न्याणीअ ते ज़ुल्म कीअं कंदी? मां पावलीअ जे लाइ मिसाली ससु थी ॾेखारींदीमान। सेठियाणी मूंखे त सम्झ में कोन थो अचे। सुरीली लालूअ जी हर ॻाल्हि मञींदी आहे। उन खे बि जवाबु ॾेई छॾियईं त मां पावली खे कोन छॾींदसि। उहो चवे थी त मवाली जंटे पाड़े में आयल आहे। बाबा ने ॻाल्हि ॿुधो मां हाणे सावरनि दर ते कोन वेंदोसांव। हा मां हिते ई रहंदुसि अम्मा सेठाणी। जेकॾहिं तव्हां नाराज़ था थियो न त मकान बि परे कोन्हे। हा न न मवाली अब्बा असां चाहियूं था पिया त जे इहा चिलकणी घर मां वेंदी त असांजो घर उॿाड़को थी पवंदो। इन करे तूं पावलीअ सूधो असांजे घर हुज। बाक़ी जे सुरीली नथी मञे त मूंखे बि ॾंडो खणणो पवंदो। फ़िलहाल ॾंडे खे छॾियो। मूंखे लॻी आहे बुख। अथव मानी त बि ठीकु आहे न अथव जेके रखियल का पारूथी टुकुर अथव न उहा ई मूंखे ॾियो त मां पाणीअ में ॿोड़े खावां कमु हली वेंदो। अब्बा सदको कयईं पंहिंजे सिर तो। असां सुबुह जो चांहि ऐं पापा खाईंदा आहियूं। पर हाणे तुंहिंजे सिर जे करे अमड़ उथी मवालीअ जे लाइ 2-3 ओफराटा बि पचाए वठो ऐं पटाटा बि तरे ॾीस। महिरबानी थोड़ा सजीअ तर जाए छो त मूंखे सुबुह जो घणी बुख लॻंदी आहे। अम्मा मवाली खे बेइज्जतो करे घर मां कढी छॾियो आहे ऐं सॼो ॾींहुं गुज़री वियो। हुनजो नंबर बि बंदि आहे। अलाए किथे हूंदो। पावली हूंदो मकान ते पंहिंजनि दोस्तनि सां गॾु। तोखां सवाइ भला रही सघंदो? इझो ॼाण आयो। हा मां अची वियुसि।
छो पिया यादि कयो? चाचा असां कोन पिया तोखे यादि कयूं। हिॾकी त मूंखे लॻी। चाचा हिनकी मौत जी लगी हूंदई। छा चई छोकर? कुछ भी ना चाचा। फिटिंग मुंहिंजी भली फिरियल आहे पर कननि जो सरलो आहे सरलो। ओ चाचा अम्मा ने अधे मावल जी बेइज्जती कई, घर मां कावड़जी निकिरी वियो। मुंहिंजी भेण पावली उन जे लाइ परेशान आहे। मवाली आहे त छा थियो? हर पिया उनजी बेइज्जती कंदो, पोइ उहो बर्दाश्त कंदो। अम्मा चवंदा आहिनि त पिते खे बि ॾोॾो थींदो आहे, ॾोॾो। चाचा ईअं न हीअं ॾोॾे खे बि पितो थींदो आहे। मूं त इहो मिसाल मिड़ई रिवर्स ॾिनो हो। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हो त मवाली बि माण्हुनि में शुमार थिए थो। माण्हू में थोरो घणो गैरत जो मादो हूंदो आहे। हाणे ॾिसो न, हुन ॾींहुं मुंहिंजे मुंहं ते अधी सुरीअ जेकी मवालीअ जी बेइज्जती कई, खावण धोअण जे बहाने ते, उहा मवालीअ खे कोन महसूसु थी। बहरहाल खुटको न कयो, कावड़ झकी थींदसि त मवाली मोटी ईंदो। ज़ाल खां सवाइ मुड़ुसु अकेलो काथे रही सघंदो? चाचा तू जो ज़ाल का सिवा असांजे घर में रहियो पियो आहीं। मुंहिंजी ज़ाल मूंसां कावड़ियल आहे। जेसि ताईं परचे तेसि ताईं मां तव्हां वटि रहियो पियो आहे। सॼी उमिरि न परची तॾहिं बि हिते रहंदे। ॿियो काॾे ईंदुसि? सिकी लधे पुट जो घर मस मस लधो आहे रिवस में। घर फिटाए पोइ निकरंदे। छोकिरी बड़ी ही छा? मूं तोखे चयो न भली फिटिंग फिरियल हुजे पर कननि जो सरलो आहे सरलो। पुट जो घर फिटायां त माण्हुनि जे लिस्ट मां ई निकिरी वञा रिवस में। तू पंहिंजे पुट जो घर नथो फिटाइण चाहीं त पोइ अम्मा मुंहिंजो घर फिटाइण जे पोयां छो लॻी आहे? माउ पीउ कॾहिं बि औलाद जो घर न आहिनि फिटाईंदा छोकिरी। औलाद असांजे अखियुनि जे साम्हूं हुजे रिवस में। लालू साहब ॿई ॾोहारी पाण हली आया आहिनि। कयूं पुलिस खे फोन? अरे हाँ छोलो छोलो कर सूतली साहब के फोन। हे शैतान सॼे ॻोठ खे नज़र अचनि था, बाक़ी ये पुलिस खे नज़र नथा अचनि। छो? लालू साहब लॻे थो त सुतली साहब जी नज़र जो असर संदसि सिपाहियुनि ते लॻी वियो आहे। असांखे बि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदो या वापसि हलिया वञूं? सुतली सूबेदार सां मिली पोतो ॾे आया आहियूं लालू साहब। सुतली साहब सां मिली आया आहियो ऐं उन्हनि तव्हांखे कुझु बि न चयो? हाँ कमाल है लालू साहब, ये तो हिला रहे हैं यार। इहो त तव्हां बि मञो था त असां खां चोरी कराई वई। हाँ त पोइ जंहिं चोरी कराई उनखे त माफ़ी मिली वई, बाक़ी असां ॿई भाउर वरतूं था कोन वांगुरु लिकंदा। इहा ॻाल्हि बि सही आहे। जॾहिं छेले जे चोरी वारे मेन माण्हू कोड़े खे तव्हां पंहिंजे चाचे जो मासात सम्झी बख़्श कयो आहे त असां ॿिनि जीतामण में कहिड़ो ॾोह कयो आहे? इहा ॻाल्हि बि सही आहे। न पर तव्हां त ॻोठ जा थर्ड खां थर्ड क्लास जा माण्हू आहियो। मतलब तव्हांखे मवाली ऐं लालू जी औताक़ जी ख़बर आहे? ही मीन्स औकात जी। अरे हा इहो पर तव्हां त मूंखे ॿुधायो, तव्हां पराए माण्हू कोड़ी जी चवण ते मवाली जो छेलो छो चोरी करायो? लालू साहब इंसान ख़ता जो घर आहे, को तव्हांजो घर थो रही आहे। लालू साहब जेकॾहिं ॻाल्हि इंसाफ़ जी आहे त पोइ माफ़ी ॿिन्हिनि धुरुनि खे मिलंदी। जॾहिं चोरी करण वारो बाइज़त बरी थी सघे थो त पोइ हुकुम जा गुलाम छो नथा बरी थी सघनि? कमदार टोनी ॿिनि शर्तुनि ते माफ़ी हिननि खे मिलंदी। कहिड़ा? हिकु त छेले जा 5000 जेके कमदार कोड़ी तव्हांखे नव असांखे ॾींदो ऐं कोशिशि कंदो त शैतानगिरी खे पासो कयो। बस ठीकु आहे, 5000 तव्हांखे पहिरीं तारीख़ ताईं मिली वेंदा, बाक़ी वरी शिकायत जो मौक़ो तव्हांखे न ॾींदासीं। सूबेदार सुतली खे फोन करे छॾियो बाबा। हाँ इहो कमु मां करे थो ॾियां, पर पहिरीं तारीख़ 5000 न मिलिया। न मिली वेंदा। मतलब त हाणे तुम आज़ाद हो, अपना ये किन्ना बूथ खणी वञी सघो था। गोइंग टू गेट आउट फ्रॉम हियर। हलिया टोनी ॿिया बि कमु हलिया। कमिंग लालू साहब। गेट आउट। हल ॾाढो था ॻाल्हाइनि। वॾा गंद त हाणे थींदो। ऐं गंद करण खां पोइ साॻियूं टोपियूं ऐं पटका पेरनि ते विझी बख़्शराईंदासीं, जान छॾाईंदासीं। ॿियो छा? ॿिन्ही भाइरनि जो नक लूसण जो जेतिरो वॾो ओतिरो बि फुटंदो, जीअं उस्ताद विलायती शैतान। ओ शल दिल न लगे कैसा, ॾाढी ॾुखियाई थी थिए, ॾाढी ॾुखियाई थी थिए, जॾहिं जुदाई थी थिए। शल दिल न लगे कैसा, ॾाढी ॾुखियाई थी थिए, ॾाढी ॾुखियाई थी थिए, जॾहिं जुदाई थी थिए। ओ पाली अरे छोरा निभागा छो थो गिदड़ वांगुरु उनायूं करी? अरे सेठियाणी निंड जूं गोरियूं खाई सुम्हंदी आहे। जे निंड फिटस न त खणी खट समेत तोखे मूंखे ॿाहिरि दर खां उछलाईंदी। बाबा घणेई पकाई कयमि,
पर सुकून नथो अचे। मूं सम्झो पावली खां अलॻि रही वेंदुसि, पर मुश्किल आहे। पावली खां सवाइ रहणु नामुमकिन आहे बाबा। मां त चवां थो सॼी राति हीअ कीअं गुज़रंदी। पाण त सम्झा तूं पावली बि जाॻंदी हूंदी। हा, तोखे ख़बर न आहे, तूं नओं ई बाबा, तोखे कहिड़ी ख़बर। इश्क जी शादी छा हूंदी आहे। मूंखे त पक्का त पावली बि परेशान हूंदी मूं वांगुरु। बाबा पावली परेशान हुजे या न हुजे, तूं हिन महिल मूंखे परेशान न कर। बाबा भले हिकिड़ो कमु कर, मूंसां गॾु हल, मूंखे वरी पावलीअ दर ते छॾिया। मां सॼी राति दर ते वेठो हूंदुसि। अरे तूं राति हिते हिते वेही गुज़ार। कल्लू जे दर ते न निंड जो झटको अची वई त कुता ई मुंहुं चटे वेंदई। बाबा मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मासी सेठियाणी तुंहिंजो मुंहुं ॾिसी कीअं सुम्हंदी हूंदी, उनखे त ओथारो थींदो हूंदो। मां जॾहिं पावली खां सवाइ नथो सुम्ही सघां त पोइ छा चवां तव्हांखे। तव्हां नवां हो या तव्हांखे ख़बर नथी पए हिन ॻाल्हि जी। अरे शर्म कर, शर्म कर। पूरा 30 साल हिन मुंहं सां गुज़ारिया थी। इन सुर्खी पोटर वारनि जी मुंहनि जी आदत पाण मां कढ। बाबा तूं सुम्ह यार, मां जाॻां थो। मूंखे पक्का त पावली बि जाॻंदी हूंदी। तूं कोन सुधरंदे निभागा, कोन सुधरंदे। आराम कर, आराम कर। पावली वाकई में तूं जाॻंदी हूंदी या मां हरू भरू पियो जाॻां। न मूंखे यकीन आहे जॾहिं मां जाॻां थो तूं कीअं थी सुम्ही सघीं। हे पावली सुम्ही पओ। अदी निंड नथी अचे। अखियूं बंदि कंदी त निंड अची वेंदी। अखियूं बंदि कयां थी त मवाली थो नज़र अचे। पोइ ईअं चओ न त अधे मवालीअ जे लाइ निंड फिटी अथई। हा अदी, रुसी वञी पीउ जे घर रही पियो आहे। मुंहिंजी सिकी नथी लॻे जो मोटी अचे। ईंदो ईंदो पाण ई मोटी ईंदो। इहा हालत अधे मवालीअ सां बि हूंदी। जीअं तोखे निंड नथी अचे, अधे मवालीअ खे निंड कोन ईंदी हूंदी। काथे प्यालो पी सुतो हूंदो, सते आसमान जो सैर कंदो हूंदो। भला हींअर वठी हली तोखे कीअं ॾेखारियां त मवाली बि जाॻंदो हूंदो। कूड़ा दिलासा ॾिना रिझा दी। मूं अधे मवाली सां फोन ते ॻाल्हायो आहे। हू सुबुह जो मोटी ईंदो। वरी ॿियो दिलासो हींअर एतबार कोन ईंदई। जॾहिं पिचिन सां भरियल मवाली अखियूं खणी ईंदो न, पोइ तोखे एतबार ईंदो। बाबा अरे छोरा छाहे सुम्ही छो नथो। बाबा निंड न ख़राब थी करे अखियूं ते ॿुधियो न त पावली अॻियां पोइ चयो फिरंदी थी वठी। छॾियांसि तो न करे हरकत। राति लॻी पई आहे निंड करणु ॾे। मोड़े नथी, कंहिंमहिल इधरो कंहिंमहिल इधरो, ईअं फिरंदी वधंदी आहे बाबा। अरे छोरा ॿाहूं तो ॿधाए, राति जा 4 पहर गुज़ारणु ॾे। अड़े घिटिन में वलू वारनि जा छिता कुता घुमंदा था वतन। अड़े चक हणंदई चक। तूं बि वलूअ जे मुहांडे थी वेंदे। बाबा कुते जो चक मां सही विधुसि, पर जे मुंहिंजो मुहांडो वॾो व्याजी जहिड़ो थी वियो न, पोइ त हिकु बि ख़राबु थी वियो। पर वरी वॾो मच्छर आहे त इस्पतालनि में कुते वारी सुई बि लांती कोन था रखनि न। जेके बि थियनि उहे वरी प्राइवेट स्कूल खपाए था छॾनि। ॿार ख़ुदा जी पइनि, सुधरण जो इरादो ई कोन्हे। इन्हनि बेमाननि जी सॼी उमिरि पूरी कान्हे। का न का मुसीबत घर में अथनि त बि सम्झनि कोन था निभागा। बाबा हिकिड़ो कुर्ब कर। अम्मा सेठाणी वारो रओ खणी पंहिंजे मथां विझी त सुम्ही पओ। माईअ जो रओ पियल हूंदो न, मां सम्झुसि पावली सुती पई आहे। ऐं मुंहिंजी दिलि जी हसरत बि पूरी थींदी ऐं टेंशन मूंखे कोन थींदो। हा, छो त ॾिसंदुसि न कंहिं औरत जो रओ, सम्झी विझुसि त इन खां वधीक पावली थी नथी सघे। थोरी पावली कर कर। तूं कोन मुड़ंदे निभागा, मूंखे इहो बि करिणो पवंदो। महिरबानी। थोरो ब्रेक टाइट करा। को माज़ूर माण्हू न मारे थी। माज़ूर मरे न मरे, पर व्याजी मुंहिंजे हथां ज़रूरु मरे। छो जो व्याजी मरंदो त सवाबु मुंहिंजे खाते में लिखियो वेंदो। रिवर्स में वॾो को पापी ही तॾहिं सवाबु ॻोल्हींदो थो वधी। पापीअ सां तूं गॾियो थो अथई पुट। भलो हिन ई मुंडी केरु आहे? ही मुंहिंजो कमदार आहे, नालो अथसि कौड़ो। अच्छा इहो आहे कौड़ो।
ॿिनि टे ॾींहंनि में वॾो नालो ठाहियो अथई। मां जेको माण्हू चूंडे खणी ईंदुसि उहो न को अहिड़ो हूंदो, न को गहरो हूंदो, न को खैरो हूंदो। ख़बर अथई छो? छो त वलू कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरहो ज़रूरु खणे। गिरहा न पोता न टगड़ खण टगड़। छो जो मां हाणे अची वियो आहियां तुंहिंजो कमदार कोड़ो। अहिड़ो कंदो साल सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो न। हा वल्लू, मां ॿुधाए तुंहिंजा तरह हणाईंदी या आर कंदी या पार रिवर्स में। अरे पारी पार असां खानदानी कमदार आहियूं। तो वांगुरु साइड वारे शीशे ते थोरी हलाऊं चाचा पू। अरे मुंहिंजो नालो आहे कमदार कोड़ो। अहिड़ो कंदो सां सोड़ो जो छपर बि सी में लखंदई। हाँ पू न जा मूंखे तमीज़ में चओ। चाचो रिवर्स चओ न। मां लालू ए पी हाँ। अरे रे तूं जो रिवर्स आई त पोइ लालू फॉरवर्ड में छो थो हले? ॿुध मां ते वियो आहे छा? वल्लू, पंहिंजे कमदार खे कोड़की विझ। पर घरनि में थो काहे पए। फिरी ईअं थो थिए ॼण लालूअ जी मार जी पुफी आहे। अरे कमदार कोड़ा न दे एतिरा मोड़ा। अरे रिवर्स पंहिंजे ने लालूअ खे लाइन ते आण तने धनुअ जे मिल्कियत ते एतिरो न कुॾे। छो त वलू कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरा ज़रूरु करे। वरी बि गिरा रुगो हिकिड़े गिरा सां छा थींदो? बोताल 5 5 8 8 टगड़ियूं खणंदो को कमु थिए न। छो जो मां हाणे अची वियो आहियां न। कमदार कोड़ो अहिड़ो कंदो न सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो न। हा पुट तूं न ही हिन वल्लूअ खे मां घणे वक़्त खां सुञाणा। हे गिरहनि ते हिरियल आहे, गिरहनि ते। सॼी मानी काकड़े में फांसी थी पएसि। जे खाई वियो त हज़म ॾुखी थींदसि। रिवर्स में कमदार कोड़ा तूं विच में ॻाल्हाए। असां ॿिन्ही जे मीटिंग में मुदाख़लत न कर। हा त रिवर्स पंहिंजे पुट लालूअ खे सम्झाईंदे या न? हा सम्झाईंदोसांसि। इहो बि चवंदुसि लालूअ खे त जंहिं बनीअ ते हिन कल्लूअ जा अंगूठा हणी ब्लैकमेल करे ऐं खाता मटराया आहिनि, जेके बि गोड़ सोगरियूं आहिनि उते वल्लूअ खे छेके कोर्ट में ऐं बेइज़्ज़ो करा। ईअं न? बोधार वलू ये त पुट खां ॿ हथ मथे आ। कमदार कोड़ा ही लालूअ जो पीउ आहे ऐं पीउ पुट खां अकुल में वॾो हूंदो आहे। मां इन्हे लालूअ खे पाण ई सम्झाईंदुसि। छो त वलू कंहिंखे वणे न वणे विचा मानी ज़रूरु खणे। हिकिड़ी मानी न पोतार सही टगड़ खण 3 4 खण पोतार। छो जो हाणे मां अची वियो आहियां कमदार कोड़ो। अहिड़ो कंदो सान सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो न पोतार। मवाली तू रात काॾे वियो है? बागुओं जे बात में हुस। छो के ढंड जे किनारे ते सुतो है छा? ईअं ई सम्झ। मूं वारो घर भला कंहिं ढंड खां घटि आहे? पावली सॼी राति न आहे सुतो। बरसां बाबो सुतो पियो न। बाबे जे बूथ मां तुंहिंजी सिकत कान लहंदी न। ॿियो वरी बाबे जे खोंगरनि जो ठक आहो ऐं वात मां फुहारा पियो छॾे मुंहुं ई धोई छॾी। ऐं किना मुंहुं धोई अच। न अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। असुल में तुंहिंजी तात मूंखे काट आहियां। सॼी राति मुंहिंजी रूह रंभाट कई। पर सुबुह जो महिल थियो न ऐं तकिड़ो जो तुंहिंजे बूथ ते पियो। हा मां बि सॼी राति न आहियां सुती। अधी लाली मूंखे घणो चयो सुम्ही रहो। अधो मवाली सुबुह जो ईंदो। अधो कंहिंखे चई? मां थोड़ी चयो, अधी लाली चयो। अरे तू छो ते आई सेसर जा पुट? खबरदार मुंहिंजे पीउ खे सेसर चयो अथई। हा सांडो चईसि, सनड़ो आहे न। किरडी चईसि, बलाड़ी चईसि। ईअं थुला थुला नाला न रख बाबे जे सनड़े ते। मां छा थी चवां ऐं तूं छा थो चवीं? मां सम्झी वियो मासी सुरीली तोखे। तूं सुबुह सुबुह सां छेड़े जे मूड में ही। पर असां मोलाई मुड़साऊं इन करे सुबुह सां नेरानो फशरी नथा चाहियूं। मां चवां थी निकुर शिकिल गुम कर। हिन शिकिल जी अहमियत जी तोखे कहिड़ी ख़बर आहे? शिकिल जी अहमियत वॾी आहे। इहा पंहिंजी धीउ पावलीअ खां पुछ। ऐं पुछ त यादि आयो त तुंहिंजे इन पुछां जे करे कुझु थी ऐं कुझु खां पोइ तुंहिंजी पुछा खे छाटे तुंहिंजो मुड़ुसु तोखे छॾियो हलियो वियो। अञा बि ॻाल्हि खे नथी सम्झी। वरी चई मुंहुं में फाल्ट आहे। इहो तो में फाल्ट आहे। फाल्ट माना मां ग़लति आहियां? थी बि सघे थो। मतलब त कल्लू जी का ग़लती कान्हे? ईअं बि थी सघे थो। मां चवां थी निकुर हितां। मां हिते 5 मिंट बर्दाश्त कोन कंदीसं। हा 5 मिंट न 4.5 मिंट बिहां थो। जेको आख़िरी अधु मिंट ॾिनो हुन में हलियो वञुसि।
अम्मा तू भला चाहीं छा थी? मासी सुरीली चाहे थी त मुंहिंजे धीअरनि जो घर भली फिटे। मासी सुरीली जे दिमाग़ ते धौरो ॼमी वियो आहे। इन धौरो जी लस्सी ठाहे पोइ शहर में खपाइजे। 10 रुपया गिलास, 10 रुपया गिलास, 10 रुपया गिलास। छोरी पावली हे जेकर हिकड़ो मिंट बि हिते बीठो न त मां तुंहिंजूं जंगू भनींदसि। मासी सुरीली कॾ न खोले ॻाल्हि ॿुध। जेकी बि बेइज़ती करणी थी मुंहिंजी अक जी कर फ़क़ति अकेले मुंहिंजी। पावली जो नालो वठंदीअ न त पोइ मां थी सघे थो मच्छर जी पवां ऐं फछड़ी बि करे वीचार ॾिंगो बि थी पवां। मवाली मुंहिंजी मां है जेको मूंसां करे न तू विच में ना अच। तूं विच जी ॻाल्हि थी करी। मां हर पासे खां फिरी ईंदुसि। जेकॾहिं तूं पावली मासी सुरली जी धीउ आहीं त मुंहिंजी मोलाइण बि त आहीं न। उन सां गॾो गॾु मुंहिंजी ज़ाल बि आहीं सॻी। हल हल पहिरीं मुंहिंजी धीउ आहे पोइ तुंहिंजी ज़ाल आहे। मां जीअं चाहियां न उहे कंदी। तूं हितां निकुर। मां चवां थी निकुर। मां नेरनि करे पोइ ईंदुसि। पारू थो पापा बि कोन ॾींदी साईं। हल पापा पाण खाइजो। ख़ाली चाह जी चुस्की त हणा। चांहि में मक्खी पइजी वई आहे। खेर होटल ते वरी कहिड़ी सही चाह मिलंदी आहे। हंधे में हेतिरियूं त मक्खियूं हूंदियूं न त बि त पियूं था न। घर में पिटी छा थी पियो? मतलब तूं इज़त सां कोन वेंदे ईअं न। ई डंडो किथे आहे? डंडो किथे आहे? मवाली तू वञ। मां पंहिंजे डंडे खां कोन थो वञां। पावली मिंटू जे करे तॾहिं थो वञां पर मां मोटी ईंदुसि। ॿुधाए छॾियईं। हा हाणे होती ईंदो। बाबा ऑर्डर तिखी त आहे न? अरे हाँ बाबा तक गंत मजबूत अथसि न। अरे हो बाबा ओ ख्याल कजाए। अचे वठ भला तू पाण कर। हा खण कोडर तूं पाण कर न। अरे रे सभु कम जे टोलड़ी असां कंदासीं त पोइ हारी छाजे लाइ रखिया आहिनि असां? तूं ॾे ख़बर इन पासे दिका वाई कोन थी लॻे। तूं कीअं उॾरी आहीं? अरे कमदार कोड़ा तूं ऐं मां हिकिड़ी ड्यूटी ते आहियूं। फर्क़ु सिर्फ़ इहो आहे त तूं वलू जी ड्यूटी थो करी ऐं मां लालू साहब जी ड्यूटी थो कयां। अरे सभु ख़बर आहे। तूं धनु जी ज़मीन ते लालू जो कमदार थी कमु थो करी ऐं मां वलू जाजी जी कुझु वरतल ऐं कुझु कब्ज़े हेठि जेका आयल ज़मीन आहे न उन जो कमदार आहियां। अरे यही ॻाल्हि त मूं बि कई बे। तूं छा लाइ डायलॉग ॿुधाई खुटा और हिला। और तूं हिकिड़ी ॻाल्हि कोन कई जेका मां करण वारो आहियां। अरे हा कर ॻाल्हि पर सीन खे बोर न कजांइ। बस मथे ड्रामे में आयो आहीं। ये ना कढराइजे जई। असांखे जेॾी महिल पुट पाणी जी ज़रूरत हूंदी न पाणी खणंदासीं। इहा असांजी मर्ज़ी आहे। इहा दादागिरी आहे ॿियो बाक़ी छा? बाबा जी तूं सम्झी। हा कमदार टोनी हिननि असांजी बनी जो पाणी बंदि करे छॾियो आहे। तूं वेठो हिननि सां कचहरियूं करीं। असां वरी बनी जो पाणी? अरे मोगा वाटर में ध्यानु ॾे। हींअर ई भञनि पिया। वो तो 3 ॾींहं वाटर भॻोस अॼु तञा भञण आया। अल्लाह अरे इन पासे त मूं ख़्याल ई कोन कयो आहे। कमदार कोड़ा अरे कूड़ू ॻाल्हियूं पियो करी मूंसां। तूं एतिरो मोगो ऐं इशारी ॾेडर 3 ॾींहं तव्हांजो पाणी भॻोसीं ऐं तुंहिंजे बीठे पाणी खणी वियासीं। अरे ओ वोणनि जी दवा असांजो पाणी बंदि करे तूं वल्लू जो पाणी खोलाईंदे। अरे चूड़ियूं असां में आहिनि पातियूं। ॾिस ख़ाली हथनि हिला दूंगा कूड़ा। ओ भा अबा तूं अञा ॿार आहीं। वॾा वठिया तोखे शायदि ख़बर न आहे मुंहिंजो नालो आहे कमदार कोड़ो। अहिड़ो कंदो सां सोड़ो जो सवड़ में बिसी लॻंदी। हा ॿार अरे लॻे थो त तो हिन ॿार जी अञा मार न आहे ॾिठी। कीप इट अप फॉलो मी। अरे छाजी मार बि मां तोखे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।